चइनि ॿारनि समेत पाकिस्तान मां भॼी भारत वेंदड़ ऐं हिंदू नौजवान सचिन मीना सां शादी कंदड़ औरत सीमा हैदर जे वारसनि मां संदसि भेण नेठि साम्हूं अची वई आहे, जंहिं साम्हूं ईंदे ई सीमा हैदर ते शर्मनाक इल्ज़ाम हया आहिनि। सीमा हैदर जी भेण हिक वीडियो में चयो आहे त सीमा हैदर जो संदसि भारतीय वकील एपी सिंह सां इश्क हली रहियो आहे। वीडियो में एपी सिंह जो नालो वठण खां सवाइ सीमा जी भेण खेसि धमकी ॾींदे चयो त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त हूअ पाकिस्तान न ईंदी, जेकॾहिं ईंदी त पोइ सलामत न रहंदी। हू पोढ़ो आहे, हिन जो हिकु पेर क़ब्र में हिकु ज़मीन ते आहे। जॾहिं ॾिस तॾहिं सीमा साणसि चिंबड़ी वेठी हूंदी आहे। इहो पोढ़ो ठड़की आहे। सीमा पंजनि ॾींहंनि ताईं इन सां अकेली रहंदी आहे। सीमा जी भेण वधीक चयो त जंहिंजे चकर में सीमा इस्लाम खे छॾियो उहो ईअं ई वेठो हूंदो आहे। सीमा पंहिंजे वकील खे भाउ चवंदी आहे, केरु मूंखे ॿुधाए त पंज ॾींहं कहिड़ी भेण पंहिंजे भाउ सां अकेली रहंदी आहे। सचिन खे गैरत नथी अचे। सीमा खे घुर्जे त इहा ॿारनि खे वापसि पाकिस्तान मोकिले। यादि रहे त सीमा हैदर ऐं सचिन मीना जी मुलाक़ात इंटरनेट ते थी हुई, जंहिं बाद सीमा हैदर पंहिंजे चइनि ॿारनि समेत नेपाल जे रस्ते गैर कानूनी तरीक़े सां भारत हली वई हुई ऐं हिंदू मज़हब क़बूल करे सचिन मीना सां शादी करे वरिताईं।